नाज़रीन, जैकमाबाद में गुज़िरियल बरसातुनि सबबि रोड रस्ता तबाह थी विया आहिनि, पर उन्हनि जी मरम्मत ऐं बहालीअ लाइ के बि क़दम नाहिनि खंया विया, जंहिं करे शहरी सख़्त परेशानीअ खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। उन सिलसिले में राशिद बलोच वधीक अपडेट करे रहियो आहे। जी, जैकबाबाद शहर के अंदर मुख्तलिफ जो रोड रस्ता हैं उहे सिर्फ़ कागज़ी कार्रवाई ताईं ठहन था, मगर अमली तौर कोई भी कम नथो थिए। हाँ, इन सिलसिले में जैकबाबाद शहरन से भी ॻाल्हि ॿोल कंदासीं, ॿिए पासे हलंदासीं डॉक्टरनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। जेके रोडनि ते मिट्टी उथे थी, जेके डस्ट थिए थी, तंहिं करे जेके मुख्तलिफ बीमारियूं भी जन्म वठनि थियूं। इन सिलसिले में डॉक्टरनि सां भी ॻाल्हि ॿोल कंदासीं, वधीक उन्हनि जो छा चवणु आहे। ही रोड रस्ता बिल्कुलु तबाह थियल आहिनि, खॾा पियल आहिनि, नालियुनि जो पाणी रोडनि ते बीहे थो, उन जे करे बि ऐं जेको बि इहे मिट्टी आहे, मिट्टी जे करे हितों जैकबाबाद इलाके जा 80% माण्हू जेके दमे जा मरीज़ थी विया आहिनि। रोड रस्ता सफ़ा भॼी पिया आहिनि। साको थिए थो, डॉक्टरनि ॾे वञ त हेतिरा त कांगा लिखी ॾियनि था, बाबा वञी टेस्टां कराओ। एतिरो महांगाई दौर थी वियो आहे, माण्हू पेट पालण खां आज़ूज़ थी वियो आहे। असां इहो ई चऊं था, असांजो महिरबानी करे, असांजो कोई ॿुधण वारो बि कोई न आहे साईं जो असांजो कोई ॿुधे। जैकबाबाद जी इहा सूरत हाल आहे जो बोर्ड खां बाद में ताज़ो जेको आहे बरसाति, उन खां बाद में रोड रस्ता तबाह थी विया आहिनि। उन जी विच शहर जी बि इहा सूरत, ॿाहिरि त पंहिंजी जाइ ते विच शहर जी इहा सूरत हाल आहे, जिते कारोबारी इलाइक़ो आहे, जिते हज़ारनि माण्हू रोज़ानो अचनि था। उतां मिट्टी जी धज़ जेका आहे उहे उथे थी, जंहिंजे करे माण्हुनि खे एलर्जी पैदा थिए थी, दमो थिए थो, नक जूं बीमारियूं थियनि थियूं, फेफड़ जी बीमारियूं थियनि थियूं, जेका इंतहाई अफ़सोस आहे। जी, तव्हां शहरनि जूं बि ॻाल्हियूं ॿुधियूं ऐं डॉक्टरनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। डॉक्टरनि जो इहो ई चवणु आहे, जेकी मिट्टी उथे थी उन जे करे जेके मरीज़, जेके फेफड़नि जा मरीज़ थियनि था शहरी, ऐं ॿिए पासे जेको आहे त शहरनि जो इहो चवणु आहे, सिर्फ़ु जेको कागज़ी कार्रवाई ताईं रोड महदूद थियनि था, मगर रोड ठहनि नथा, तंहिं करे जेके असांखे मुश्किलातूं पेश अचनि थियूं। जैकबाबाद जे शहरनि जेको आहे सिंध सरकार खां ऐं नेब खां इहो घुर कयो आहे, जेके बि रोड रस्ता जेके न आहिनि ठहियल, जेके ठेका ॾिना विया आहिनि, जेके ठेकेदार खाई विया आहिनि, उन्हनि ख़िलाफ़ु सख़्ती सां कार्रवाई कई वञे।